अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारो में खबर ॾिनल तो मोटरवे पुलिस जो DIG मसरूर आलम कोलाची अॼु कंडियारो मोटरवे पुलिस ऐं टूल प्लाजा वटि हेल्पलाइन सेंटर जो दौरो कयो। इन मौके ते मोटरवे पुलिस जे सेक्टर कमांडर सजाद हुसैन भट्टी, DSP सैयद राशिद शाह, एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सेतो ऐं मीडिया जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते DIG डॉक्टर मसरूर आलम कोलाची रोड ते सफ़र कंदड़नि खे रोड सेफ्टी पंफलेट ऐं मोटरसाइकिल सवार माण्हुनि खे हेलमेट विराया। इन मौके ते DIG मीडिया खे ॿुधायो त रोड ते सफ़र महिल असांखे एहतियात करणु खपे ऐं कानून ते अमल करणु घुर्जे। इन अमल सां हादसनि जा वाक़िया घटि पेश ईंदा। रोड ते सफ़र कंदड़नि खे घुर्जे त ओवर स्पीड ग़लति ओवरटेक ओवर लोड न कनि। हिन वधीक चयो त मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि खे चयो आहे त हू ड्यूटी ईमानदारी महिनत सां कनि, माण्हुनि जी मदद कनि। हिन मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त मीडिया जो साथ वॾो आहे। मोटरवे पुलिस सां गॾु रोड सेफ्टी मुतालिक़ आगाही जा पैगाम माण्हुनि ताईं पहुचाइण में मीडिया अहम किरदारु अदा कयो आहे। कंहिं बि मदद जी सूरत में मोटरवे पुलिस जी हेल्प 130 लाइन ते कॉल करे 24 कलाक मोटरवे पुलिस जा ऑफिसर तव्हांजी मदद लाइ पहुची वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।